नाज़रीन दरगाह फतेहपुर शरीफ में मौजूद आहियां। ही जेको अव्हांखे पब्लिक नज़र अचे पई, माण्हू नज़र अचनि पिया, ही मेले दौरान साईं सरफराज़ अली कचहरी में वेठो आहे ऐं ही तव्हांखे रखियल ऐं चीज़ल साईं जो रोज़ो ॾेखारियूं पिया। ही साईं सरफराज़ अली जन कचहरी में वेठा आहिनि। नाज़रीन ज़िला झलमंगसी गंदावा जी दरगाह फतेहपुर शरीफ है, जिथे रखियल ऐं चीज़ल साईं हुयो। मेले दौरान राग हले पियो, ही नंढड़ो हिकिड़ो किल्प वरितो। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त बलोचिस्तान जी वॾे में वॾी दरगाह साईं रखियल साईं चीज़ल जे रोज़े ते असां मौजूदु आहियूं। ही जेकी आहे मेले दौरान असां हिकिड़ो किल्प वरितो। दिलि घुरियो त अव्हां आॾो रखिजे।